मिठी शहर जे फ़कीर मेला जो मोहम्मद रमज़ान मंगराड़ जेको कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। संदसि के 3 मासूम ॿारनि जो औलाद आहे। हू मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन्हनि MP MNA हितां जे ऐं वस वारनि ऐं इंसान दोस्त हमदर्द इंसाननि खां माली सहायता जी अपील कई आहे। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो थर जो ऐलान। जीअं त अॼु असां गड्डी भिट ओलह तरफ़ मिठी शहर जे फ़कीर मेला में मौजूदु आहियूं ऐं जिते असां सां गॾु आहे मोहम्मद रमज़ान मंगराहाड़ जेको गुज़िरियल 7 महीननि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। हुन जो चवणु आहे त पंहिंजो ज़ाती प्लाट हो जेको बीमारी जे करे विकिरो करे पंहिंजो इलाजु करायो अथमि, पर को बि फ़र्क़ु न आयो आहे। हितां जा जेके डॉक्टर आहिनि उहे चवनि था त तव्हांजो कराची जी जना अस्पताल में इलाजु थींदो। हू 3 मासूम ॿारनि जो पीउ हुजण जे करे हिन वक़्तु 7 महीननि खां किराए जी घर में मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुन जो चवणु छा आहे। जी, तव्हां केतिरे टाइम खां तव्हांखे हीअ बीमारी आहे? जी 7-8 महीना थी विया आहिनि। अच्छा, तव्हां जेको पंहिंजो ज़ाती प्लाट में विकिणी इलाजु करायो? जी हा, हीअ पराए में वेठो आहियां, हीअ जिथे हींअर वेठो आहियां इहो परायो आहे ऐं मुंहिंजो को बि ॿियो गुज़र सफ़र कोन्हे। आउं पाण अॻे लो जो रेड़ो हलाईंदो हुउसि, गुज़र सफ़र मुंहिंजो सुठो हलंदो हो। हाणे जेको आहे मुंहिंजो कोई गुज़र सफ़र कोन्हे ऐं को बि अहिड़ी मूंखे माली मदद कोन्हे, न MNA न MP कंहिंजी बि कोन्हे को। अच्छा, तव्हांखे जेको पंहिंजो प्लाट ज़ाती विकियो उहो केतिरे में विकियो? उहो साईं 2 लख रुपए में विकियो। उहो 2 लख जेको सो ख़र्चु करे छॾियो रुॻो गाॾियुनि जी किराए में, जना वारे में बसि। अच्छा, हितां जा डॉक्टर छा था चवनि? तव्हां जना अस्पताल में तव्हांजो इलाजु कयो, तव्हांजी ज़िंदगी बची सघे थी? हा, हुते चवनि था त भई शिवायूं लॻंदियूं, हीअ थींदो हू थींदो, पोइ शिवायूं मूं कोन हणायूं। बाक़ी जेको सो इलाजु वरितो आहे, मुंहिंजो जेको थोरो घणो ॾियो उहो ॾियो। जी, तव्हां मोहम्मद रमज़ान मंगराहाड़ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त आउं 3 मासूम ॿारनि जो पीउ आहियां। गुज़िरियल 7 महीननि खां हिन मूज़ी मर्ज़ में मुब्तला हुजण जे करे मुंहिंजो गुज़र सफ़र जेको को बि न आहे ऐं डॉक्टर हितां जा चवनि था त कराची जना अस्पताल में तव्हांजो इलाजु थिए त तव्हां बची सघो था। हुननि हितां जे MP MNA सिविल सोसाइटी मज़हबी माण्हुनि खां वेंदे ऐं मुकमल जेके इंसान दोस्त माण्हू आहिनि उन्हनि मदद जी अपील कंदे चयो आहे त मुंहिंजी जेतिरो बि थी सघे ओतिरी माली मदद करे मुंहिंजी ज़िंदगी बचाइण में भरपूर किरदारु अदा करियो। कैमरामैन हाजी सां गॾु एजाज़ उनर, थर जो ऐलान, मिठी थर परकर।